बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु 3.2 रीडिंग पढ़ंदासीं जंहिंजो उनवान आहे पोस्ट कार्ड्स फ्राम फ्रेंड्स। दर्जे चौथे मां आहे सबक़। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। 3.2 रीडिंग 2.3 पढ़णु। पोस्ट कार्ड्स फ्राम फ्रेंड्स, दोस्तनि खां पोस्ट कार्ड। द स्टूडेंट्स वर एट द एंड ऑफ द ऑल पाकिस्तान स्पोर्ट्स ओलंपिड। शागिर्द ऑल पाकिस्तान स्पोर्ट्स ओलंपिड जे इख्तिताम ते हुआ। सम ऑफ द स्टूडेंट्स मेड मैनी गुड फ्रेंड्स। कुछ शागिर्दनि केतिराई सुठा दोस्त बणाया। बिलाल वाज फ्राम लाहौर, शेर अली वाज फ्राम मर्दान, खुदादाद वाज फ्राम गवादर एंड शंकर वाज फ्राम सखर। बिलाल लाहौर मां हो, शेर अली मर्दान मां हो, खुदादाद गवादर मां हो ऐं शंकर सखर मां हो। दे वर ऑल पार्टिसिपेंट्स इन द ट्रैक रेसिस। उहे सभु ट्रैक डोड़ में हिस्सो वठंदड़ हुआ। बिलाल वोन द 100 मीटर रेस एंड शेर अली स्टूड सेकंड। बिलाल 100 मीटर डोड़ खटी ऐं शेर अली ॿियो नंबर आयो। खुदादाद वाज इन हिज टीम्स रिले रेस, ही स्टूड फर्स्ट एंड शंकर वाज द स्टार ऑफ देम ऑल एज ही वोन द 400 मीटर रेस। खुदादाद पंहिंजी टीम जे रिले डोड़ में हो, उहो पहिरियों नंबर आयो ऐं शंकर पंहिंजी टीम जो सितारो हो जंहिं 400 मीटर डोड़ खटी। दे हैड बिकम गुड फ्रेंड्स एज दे वर शेयरिंग द सेम रूम ड्यूरिंग द ओलंपिड। उहे सुठा दोस्त थी चुका हुआ छो त उन्हनि ओलंपिड दौरान साॻियो रूम शेयर कयो। एट द टाइम ऑफ रिटर्निंग टू देयर ओन सिटीज़, बिलाल, शेर अली, खुदादाद एंड शंकर एक्सचेंज्ड देयर एड्रेसिस एंड टेलीफोन नंबर्स। वापसि ईंदे पंहिंजे शहरनि ॾांहुं बिलाल, शेर अली, खुदादाद ऐं शंकर हिक ॿिए खां पता ऐं फ़ोन नंबर वरिता। दे प्रॉमिस्ड टू कीप इन टच विथ देयर न्यू फ्रेंड्स। उन्हनि पंहिंजनि नवनि दोस्तनि सां राब्ते में रहण जो वाइदो कयो। आफ्टर अ फ्यू डेज़ ऑफ हिज अराइवल, बिलाल रिसीव्ड ए चीयरफुल पोस्ट कार्ड फ्राम खुदादाद। वापसीअ जे कुझु ॾींहंनि खां पोइ बिलाल खे हिकु ख़ुशि कंदड़ पोस्ट कार्ड खुदादाद खां मिलियो। ही हैड रिटन इट फ्राम गवादर इन बलूचिस्तान। हिन उहो गवादर बलूचिस्तान खां लिखियो। दोस्तों हाणे पोस्ट कार्ड पढ़ंदासीं। 12 मार्च 2017, 12 मार्च 2017। डियरेस्ट बिलाल, प्यारा बिलाल, आई एम ऑन द सैंडी बीचिस ऑफ गवादर। आऊं गवादर जे वारियासी साहिल ते आहियां। आई विश यू वर हियर। मुंहिंजी ख़्वाहिश आहे जेकॾहिं तव्हां हिते हुजो हा। द बीच इज़ क्लीन एंड ब्यूटीफुल। साहिल साफ़ ऐं ख़ूबसूरत आहे। आई कैन सी द लाइमस्टोन क्लिफ्स जस्ट लाइक द वंस एट द बैक ऑफ दिस पोस्ट कार्ड। मां चुन जूं टकिरियूं हिन पोस्ट कार्ड जे पुठ ते मौजूद तस्वीर वांगुरु ॾिसी सघां थो। वेन यू कम टू गवादर
We will travel to Quetta and see all the fruit orchards and beautiful places of Baluchistan. जॾहिं तव्हां बलूचिस्तान ईंदो त असां मेवनि जा बाग ख़ूबसूरत जायूं सभु ॾिसंदासीं। यूअर्स ट्रूली ख़ुदादाद, तव्हांजो मुख़लिस ख़ुदादाद। बिलाल अहमद 304 गुलबर्ग रोड, शालामार 4021 लाहौर, पंजाब, पाकिस्तान। बिलाल अहमद 304 गुलबर्ग रोड, शालामार 4021 लाहौर, पंजाब, पाकिस्तान।